नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टिंडोजन महमद में खबर ॾींदा हलूं त ज़िले बदीन जे रवासी सांगी फ़रहो जे ॻोठ मंज़ूर हुसैन खोखर जे रवासी मोहम्मद अफ़ज़ल ऐं पीर अल-दिता खोखर जो ऐवान साफ़ टिंडोजन महमद अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो हिन साफ़िन खे ॿुधायो आहे त मलिक सरफराज़, मलिक सिकंदर, मलिक रियाज़ असांजी ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ असां ते कूड़ियूं एनसियूं दाख़िल कराए तंग कंदा रहनि था। असांजी गैर मौजूदगी में असांजे घरनि में दाख़िल थी असांजे औरतुनि ते तशद्दुद करे धमकियूं ॾेई चई वञनि था त भॼी वञो न त जान खां मारे छॾींदासीं। अहिड़ी शिकायत असां थाणे ते पिणु ॾिनी आहे, पर साम्हूं धुर बासर हुजण करे असांखे पुलिस सिर्फ़ु आसरा ॾींदी पई अचे, पर का बि कार्रवाई न पई करे। हिननि आला इदारनि खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। असांखे तंग करणु चाहे थो ऐं बनी जो मसइलो आहे ऐं घरनि में अची उन्हनि छोकिरियुनि खे छुटियो मारियो आहे। असांखे इंसाफ़ मिलियो वञे ऐं अॼु हैदराबाद खे अर्ज़ु आहे त असांखे इंसाफ़ मिलियो वञे ऐं एसपी जेको साहब बदीन आहे उनखां इंसाफ़ मिलियो वञे। असांखे मलिक सिकंदर, मलिक रियाज़, मलिक सरफराज़ जेको आहे असांखे तंग करे पियो ऐं बनी जी ठॻाइण जी धमकियूं ॾे ऐं जानी मान जी असांजो नुक़सान करणु चाहिनि था, पर असांखे DIG हैदराबाद ऐं SSB जे बदीन खां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।